नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। पाक फ़ौज हुकूमत सां गॾु बीठल आहे। अफ़गान सदर अशरफ गनी सां सुठा लाॻापा आहिनि। अफ़गान बहरान जो ज़िम्मेवार पाकिस्तान न आहे। सदाईं चयो आहे त अफ़गान मसइले जो हल फ़ौजी न आहे। अफ़गानिस्तान में अमन सां पाकिस्तान खे वॾो फ़ाइदो थींदो। अफ़गान सफ़ीर जी धीउ जे मौक़िफ़ में तज़ाद आहे। अफ़गान सफ़ीर जी धीउ चवे थी खेसि अगवा कयो वियो, पर फुटेज में अफ़गान सफ़ीर जी धीउ पाण गाॾी में आराम सां वेहे थी। अफ़गान सफ़ीर ऐं संदसि धीउ हलिया विया। हाणे तस्दीक़ नथा करे सघूं। पाकिस्तान सदाईं भारत सां अमन जो ख़्वाहिशमंद आहे, पर भारत पाण अमन नथो चाहे। भारत सलामती काउंसिल जे ठहिराइण जी भञकड़ी कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं इस्लामाबाद में अफ़गान सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। कराची में कोरोना जा केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। शहर बंदि करण सां कोरोना वायरस ख़त्म न थींदो। कोरोना खां बचाव जो वाहिद हल एहतियाती आहे। केतिरा ई माण्हू अञा बि कोरोना खे संजीदा न वठी रहिया आहिनि। सिंध हुकूमत खे फ़ौज ऐं रेंजर्स जी बि मदद फ़राहम कई वेंदी। मुल्क अंदरि 3000 खां वधीक मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। लॉकडाउन खां पोइ कारोबार ॿीहर खुले थो त केस वधनि था। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं सिहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान जी मीडिया खे ब्रीफिंग। कराची में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केस जी शरह 22.60% रिकॉर्ड कई वई। 2047 माण्हुनि में वायरस जी तस्दीक। हैदराबाद में 24 कलाकनि दौरान हाकारी केस जी शरह 8.82% रिकॉर्ड कई वई। सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि कोरोना जे हाकारी केस जी शरह 4.40% रिकॉर्ड कई वई। सिहत खाते मूजिबि सॼी सिंध में मजमूई तौरु वायरस जे हाकारी केस जी शरह 13.43% रही ऐं सूबे में 43 माण्हू फ़ौत थिया। पाकिस्तान में कोरोना की चौथी लहर। फ़ौतगियुनि जी शरह वधण लगी। वधीक 76 मरीज़ फ़ौत थी विया। NCOC मूजिबि फ़ौतुनि जो अंग 23,209 थी वियो। 4,497 नवां केस रिपोर्ट। मजमूई केस 10,20,324 ताईं पहुची विया। 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केस जी शरह 7.53% रही। सॼे मुल्क में 1612 मरीज़ कोरोना मां सेहतियाब थी विया। सेहतियाब थींदड़नि जो अंग 9,37,354 थी वियो। फ़ाल केसिस जो अंग 59,761 ताईं पहुची वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान जी सूरत बाबति इजलास। कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग। कचे में रोड नेट वर्क क़ाइमु करण जो फ़ैसिलो। अफ़गान सूरत सबबि सॼे सूबे में सिक्योरिटी जा सख़्त क़दम खणण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त धाड़ेलनि ऐं पाबंदी मढ़ियल तंज़ीमुनि विच में राब्तनि ते नज़र रखी वञे ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कुझु अंसर फ़िरक़े वारनि नफ़रतुनि खे वधाइण जी कोशिशि कंदा, जिन खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। इस्लामाबाद में ज़ोरदार बरसात जूं तबाहकारियूं। सेक्टर E11 में केतिरनि इमारतुनि जे तहख़ाननि में अञा बि पाणी मौजूदु। इंतिज़ामिया E11 नाले जे भर पासे आरज़ी तौरु मिटीअ जो बंदि लॻाए छॾियो। आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली जे तक LA 16 बाग जे चइनि पोलिंग स्टेशन्स ते पोलिंग जो अमल जारी। इंतिज़ामिया तरफ़ां चइनी पोलिंग स्टेशन्स खे हसास तरीन करार ॾिनो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। 400 पुलिस एहलकार ऐं कमांडोज़ मुक़रर। 25 जुलाई ते चूंडुनि दौरान उन्हनि पोलिंग स्टेशन्स ते हंगामे सबबि पोलिंग रोकी वई हुई। बलोचिस्तान जे इलाइक़े लोरालाई में वैगन ऐं कोच में टक्कर। 2 ॼणा फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतियुनि में अकबर ऐं वहीद शामिल। ज़ख़्मियुनि खे इस्पताल नियो वियो। नवाबशाह में अवामी शिकायतुनि ते ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जी टीम जूं सिहत लाइ हाञेकार खीर विकिरो कंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं।
खीर जा केतिरा ई दुकान सील करे ॾंढ लागू कयो वियो। सिहत लाइ हानिकार 100 लीटर खीर बि ज़ाया कयो वियो। तंगवाणी भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद बुगटी में रांदि खेॾंदे पेर तिरकण सबबि मासूम ॿाड़ो वाह में ॿुॾी फोती वियो। ॿाड़े हसन अली बुगटी जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। मीरपुर माथेले भरिसां ॻोठ गुल मोहम्मद बोज़दार में ॿाड़ो फराज़ बोज़दार पाणी जी खॾ में ॿुॾी फोती वियो। उडेरो लाल लॻ ॻोठ चोटी ठोड़ा में ख़ासकेली बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो लठियूं ऐं कुआणियूं लॻण सबबि 13 ॼणा ज़ख़्मी। मियासा भरिसां 8 ॾींहं अॻु क़तल थियल मासूम नींगर इस्माइल कलर ऐं नौजवान इलियास कलर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जी गड़ी खैरो तालुके जे दाऊ जहानपुर में चढ़ाई। केस में घुर्बल 13 जवाबदारनि मां हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया। पुलिस जवाबदारनि जे घरनि मां 5 मोटरसाइकिलूं ऐं चौपाए माल काए वई। घोटकी ज़िले में अगवा थियल 3 ॼणनि मां 1 ॼणो बाज़ियाब, 2 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। पुलिस पारां मुरीद शाकवासी शिमलो उर्फ़ समंदर दश्ती खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस धाड़ेलनि वटि क़ैद इरफान मज़ारी ऐं कश्मोर वासी सरोन कुमार खे अञा बाज़ियाब न कराए सघी। शादी लार्ज बाईपास ते 2 ॾींहं अॻु कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान फोत थी वियो। ॻोठ पांदी खां लुंड वासी हारून लुंड अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। खोड़ा मां 8 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल ज़ोया कलोड़ो खे पुलिस कंडियारो मां बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिबि हिक घर ते छापो हणी ज़ोया कलोड़ो खे बाज़ियाब कराए जवाबदार साजन लाखे खे गिरफ़्तार कयो वियो। ऐं गुडू बैराज वटि सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में तेज़ीअ सां लाथ अचण जो सिलसिलो जारी। गुडू वटि मथां वहिकिरो 1,55,088 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,12,638 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।